दगाणो बोज़ार में उड़ी जी विबा ख़तरनाक सूरत-हाल अख्तियार करे वई। वधीक हिकु ॿार फोत, अंग वधी छह थी वियो। उड़ी विघे हैदराबाद जी अस्पताल में दाख़िल 10 वरियनि जे आसिफ़ बल्द आसिफ़ ज़िंदगी जी जंग हाराए वियो। हिक ई ॻोठ में 5 ॾींहनि अंदरि 6 ॿार फोत, सिहत खाते पारां जुगा उपाउ न वरिता विया। ॻोठ चंद्रू मेयो में उड़ी विघे 5 ॿारनि जे फोतगी जूं ख़बरूं मीडिया ते हलण बाद सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो हो। डिप्टी कमिश्नर टंडोल हयात सलीमुल्लाह ओढो ऐं DHO इब्राहिम परिहाड़ खे तफ़सीली रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह मूजिबि कंहिं बीमारी सबबि हिक ई घर जे 5 ॿारनि जो फोत थियणु इंतिहाई ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे। समूरी सूरत-हाल जो जाइज़ो वठी मूंखे तफ़सीली रिपोर्ट पेश कई वञे, जॾहिं त सिंध जे वरी वज़ीर DG हेल्थ खे हिदायत कई त डॉक्टरनि जी टीम ॻोठ चंद्रू मेयो मोकिले ॿियनि ॿारनि जो चेकअप कयो वञे ऐं टंडोल हयात जो DHO सूरत-हाल जो जाइज़ो वठी रिपोर्ट पेश करे। ॿिए पासे राब्तो करण ते DHO इब्राहिम परिहाड़ ॿुधायो त असां यूनियन काउंसिल दगाणो बोज़दार जे 27 ॻोठनि में 1000 खां वधीक मथे ॿारनि जी वैक्सीनेशन करे चुका आहियूं, जेका जल्द मुकमल कई वेंदी। मुतासिर ॻोठ चंद्रू मेयो जे 5 किलोमीटर ताईं आसपास जे ॻोठनि में बि वैक्सीनेशन कई पई वञे। जल्द हिन मर्ज़ जो ख़ात्मो आणींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची